हू ॾिसो था हू पोयां टाल प्लाज़ा उहो जेको जामशोर जो आहे उते ॾिसो माण्हू शायदि कैमरा हुनखे न ॾिसे सघे पर तव्हांजी ओपन आहे ॾिसे पई ओ हू जेको आहे मेल परे जामशोरे वारो टाल प्लाज़ा उते माण्हू आहिनि माण्हू वरी हीअं अची विया आहिनि रोड ते नमाज़ अदा करण लाइ तंहिंजे करे विच वठी रोड ते नमाज़ पिया अदा कनि जुमे जी हीअ त लखे माण्हू आहिनि पर जेकॾहिं ॿ माण्हू हुजनि ऐं उहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बीहरनि त उहे उन्हनि लखनि माण्हुनि खां बहितर आहिनि जेके ख़ामोश आहिनि हीअ त सॼी सिंध उथली पई आहे करोड़े माण्हू ख़ामोश आहिनि सम्झंदे बि त ठगी आहे फ्रॉड आहे फुरलुट आहे उनजे बावजूदि माण्हू ख़ामोश आहिनि उन्हनि खे हिननि माण्हुनि जाॻायो आहे जी त असीं ख़ामोश कोन आहियूं हीअ सभु मुतालबो पिया कनि त बोगस सिलेक्शन खे रद्द कयो हीअ सभु मुतालबो पिया कनि त हीअ फ्रॉड थियो आहे सिंध जो सौदो थियो आहे इनखे असीं रद्द था कयूं हीअ इलेक्शन क़बूल न आहे हीअ इलेक्शन जा रिज़ल्ट्स मैनिपुलेटेड आहिनि सौदो कयल आहिनि विकिरो कयल आहिनि ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मुकमल तौर ते फेल थी वई आहे ऐं पाकिस्तान जा समूरा फोरम्स फेल थी विया आहिनि ऐं हीअ चोथों दफ़ो मुसलसल हिकु कतार में पीपल्स पार्टी खे इक़्तिदार ॾेई सदरे माण्हुनि खे पैगाम पियो ॾिनो वञे त तव्हांजी का अहमियत कान्हे तव्हांजी राय जी का अहमियत कान्हे मथां खां असीं फ़ैसिला मुसलत कंदासीं हिननि माण्हुनि हुन फ़ैसिले खे रद्द करे छॾियो पिया त हीअ लखे माण्हू हिन जैली इलेक्शन खे रद्द कयो आहे ऐं असां सम्झूं था त ख़ासि तौर ते सिंध जे मथां 2008 खां वठी ताक़त जे ज़ोर ते हथियार जे ज़ोर ते पैसे जे ज़ोर ते सिंध खे जेको यरगमाल बनायो आहे उहे माण्हू सभु जेके हिन वक़्तु आया आहिनि पंहिंजे ग़म ऐं गुस्से में आहिनि पीर साहिबु पागारो हिन सॼे क़यादत करे पियो असांजे हिन इतिहाद जी ऐं हिन में न सिर्फ़ु फंक्शनल लीग ऐं हुर जमायत पर सिंध जो शऊर गॾु थियो आहे सिंध जो अदीब दानिश्वर आलिम हर मकतब फ़िक्र सां तालुक रखंदड़ माण्हू हिन ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे निज़ाम खे क़बूल नथा कनि इहे शयूं तॾहिं मजबूरन करणियूं पवंदियूं हूंदियूं धरना रोडनि ते माण्हू तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं माण्हुनि खे इंसाफ़ न मिलंदो आहे ख़र्चो हिकिड़ो आहे ऐं रिज़ल्ट ॿिए जी पई अचे केतिरो वॾो हुजूम आयो आहे हिते माण्हू निंड सुतल कोन्हनि माण्हू शऊर रखनि था असांजो जेको रूहानी पेशवा आहे पीर साहिबु पगारा उहो ज़ाहिर आहे हेतिरी जमायत खे लीड थो करे असां ते बहतान मढ़िया विया त मिसगाइड कयो वियो आहे पीर साहिबु पगारा खे हाउ कैन यू से दैट इहो माना सिंपली हिकिड़ो ब्लेम हणणु आहे कंहिं ते जेको माण्हू हेतिरे हुजूम खे लीड थो करे उनखे केरु मिसगाइड करे सघे थो इहो इटसेल्फ हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे जॾहिं ॿियूं के ॻाल्हियूं कोन घणियूं वेंदियूं आहिनि त पोइ इहे नंढियूं नंढियूं माइन्यूट एसेसिनेशन्स पोइ उहे कैरेक्टर एसेसिनेशन हुजे या नंढड़ा नंढड़ा इल्ज़ाम जेके मिंट में बुलबुले वांगुरु चट थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो को बि हिस्ट्री कोन्हे रहंदी त तव्हां कंहिं बि सूरत में असांखे साइड ते नथा करे सघो सिंध जा लखे माण्हू पीर साईं पगारे सां गॾु आहिनि ऐं हिकु पासे तव्हां सिंध जे नौजवान ऐं सिंध जे पुरजोश सिंधी क़ौम जे आवाज़ खे ॿिए पासे ठगनि ऐं चोरनि खे उन्हनि खे तव्हां नथा बदिलाए सघो असांजो मुतालबो इहो आहे त असांजो जमहूरी हक़ आहे क़ौम जे हक़नि ते दाड़ो लॻो वियो आहे इलेक्शन जे नाले ते हिकु तमामु हिकु भोंडो मज़ाक़ कयो वियो आहे अवाम जंहिंखे सिलेक्ट कयो जंहिंखे आंदो अवाम जी राय खे पेरनि हेठां रोंदे पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू आंदा विया आहिनि अगरि ईअं ई मर्ज़ी करणी हुई इहे ई माण्हू आणा हुया त पोइ अरबे रुपया ख़र्च करे इलेक्शन कराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई असां हीअ जेका धांधली थी आहे हीअ जेको ज़ुल्म थियो आहे नाजाइज़ी थी आहे उन जे ख़िलाफ़ु पूरी क़ौम हिन महिल आहे रोडनि ते अॼु पीर साहिबु पगारे ऐं GDA ऐलान कयो हुयो असां पाकिस्तान तहरीक जे तरफ़ां इज़हार यकजहती ऐं हिमायत जे लाइ असांजो वफ़द हिते पहुतो आहे असां जेको बि कंदो असां उन सां इन में गॾु आहियूं जी बिल्कुलु हिते मौजूदु अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हुननि जो चवणु आहे त GDA साल 2024 जी जेके आम चूंडूं आहिनि उन जे नतीजनि खे मुकमल तौर ते रद्द कंदे सिर्फ़ु इलेक्शन खे मनपसंदीअ जे उम्मीदवारनि जी नामज़दगी क़रार थी ॾे हिननि तरफ़ां ॿुधायो वियो आहे त GDA जेका हीअ तहरीक जारी कई आहे इहा ईंदड़ जेके आम चूंडियूं आहिनि हिकु भेरो ॿीहर न थींदियूं ऐं अदालती निगरानी में न थींदियूं तेसिताईं हिन तहरीक खे जारी सारी रखियो वेंदो कैमरामैन नईम हैदर सां गॾु मीर मुर्तज़ा नोहाणी टाइम न्यूज़ जामशोरो।